कराची में पोरियत सिंधी मज़दूरनि खे फैक्ट्रियुनि मां नेकाल करे बेरोज़गार करण ख़िलाफ़ जिस्कम जे सॾ ते कंडियारो में जिस्कम कारकुननि पारां हारून कलोड़ो, सुल्तान गांगरो, सुहेल गांगरो, नजीब मंगरियो, ज़ुल्फ़कार मल्हा ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब खां रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदी स्टार चौक अॻियां पहुती, जिथे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ जिस्कम कारकुननि चयो त कराची जे फैक्ट्रियुनि में सिंधी मज़दूरनि खे नेकाल करे बेरोज़गार करे नाजाइज़ी कई पई वञे। अॻु ई महांगाई अवाम जी चेल चिॿी करे छॾी आहे, मथां वरी माण्हुनि खां रोज़गार खसणु ज़ुल्म आहे। हिननि मुतालबो कयो त फैक्ट्री इंतिज़ामिया जे ॾाढ जो नोटिस वठी कार्रवाई करे सिंधी माण्हुनि खे बेरोज़गार थियण खां बचायो वञे।